अगरि लतीफ़ साईं जी हिन मजलिस में तव्हांखे भली कर, तव्हां भली करे आया लतीफ़ जी मजलिस में, पाण कोशिशि इहा कंदा आहियूं उनमें क़ुर बि पढ़िजे, लतीफ़ साईं जी शाइरी बि पढ़िजे, कबीर साहिबु पढ़िजे, ऐं ॿियूं बि जेके सुठियूं ॻाल्हियूं ज़हन में अचनि या ॿुधल सुधल आहिनि ऐं जंहिंमें असांखे मज़ो अचे, वरी चारि जेके दोस्त अचनि था उन्हनि खे बि ख़बर पवे। छो पाणी जीअं त हीउ रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, माण्हू इबादतूं कनि था, रोज़ा बि रखनि था ऐं ॿियो जेको कुझु कनि था असां पाण खे ख़बर आहे। हालांकि महांगाई ख़तमु थियणु खपे, हिन महीने में माण्हुनि खे अघु घटाइणु खपनि, पर पाण ॾिसूं पिया त अघु घटिजण जे बजाए हिते जेको आहे चोटा चोट वधी विया आहिनि। छो पाण उन ते कोन था ॻाल्हायूं त माण्हू छा था कनि, पर पाण उन ते ॻाल्हायूं त रमज़ान जी हिन महीने जी फज़ीलत छा आहे, हीअ रमज़ान छो एॾी हुनखे अलाह साईं बि हुनखे अहमियत ॾिनी आहे, कलाम पाक में बि हुनखे तमामु वॾी अहमियत आहे हुनखे। ऐं ॼण त सॼी दुनिया में, रुॻो हिते असांजे मुल्क में न, सॼी दुनिया में ॼण त माण्हू रोज़ा बि रखनि था ऐं कलाम पाक बि माण्हू पढ़नि था। उहो सम्झे ई पढ़नि था या नथा पढ़नि, उहो वरी अलॻि हिकिड़ो बहस आहे। छो त पाण ॾिठो आहे त घणे भाई माण्हू अरबी में पढ़नि था ऐं ॼण चवंदा असांखे सवाबु मिलंदो। भई उन में लिखियलु छा आहे, उन में ॻाल्हियूं उन में कहिड़ियूं आहिनि, उन में कानून कहिड़ा आहिनि, उन में हिदायतूं कहिड़ियूं आहिनि, उन में कहिड़ो मक़सदु आहे जेको आहे सो इन सॼे जेको आहे सो क़ुर जो या रमज़ान जो, उन ते आउं सम्झां थो त माण्हू अञा ताईं सोचणु शुरू कोन कयो। पर मुंहिंजे हिसाब सां या हूअं बि जेको आहे इहा हिकिड़ी ॻाल्हि आलम आश्कार आहे त रमज़ान शरीफ़ जी जेका वॾाई जेका आहे या जेका फज़ीलत जेका उहा आहे ई इन जे करे जो इन महीने में कलाम पाक लथो। माना कलाम पाक जेको ही पाण पढ़ूं था, जंहिंते इस्लाम जो दारो मदार आहे, मुस्लमाननि जो दारो मदार आहे, जंहिंमें ज़िंदगी जा क़ाइदा आहिनि, कानून आहिनि ज़िंदगी जा। हाणे इहो लथो हो इन महीने। हाणे इन महीने में असीं जेकॾहिं उनखे अञा अमल लेकिन न बि करे सघूं, जॾहिं त क़ुर आयो ई जेको आहे अमल करण जे लाइ ऐं इन्हनि ज़िंदह माण्हुनि जे लाइ आयो जिन माण्हुनि विसारे छॾियो आहे, क़ुर खे बि विसारे छॾियो आहे, ख़ुदा खे बि विसारे छॾियो आहे, ख़ुदा जी ख़ल्क़ खे बि विसारे छॾियो आहे। त उनखे सम्झी उनखे पढ़णो हो ऐं उन ते अमल करणो। क़ुर जे अचण जो मक़सदु ई इहो हो। ॿियो बि इलाही जेको आहे इल्मु आहे, उनखां अॻे बि अहिड़ा आसमानी किताब आया हुआ, नबी सगोर आया हुआ, उन्हनि जेका सो माण्हुनि खे ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं, चङियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, पोइ उहे जॾहिं विया हलिया त वरी माण्हू ॻाल्हियुनि खे छॾे ॾिनो। पर कलाम पाक जेको आहे सो लथो कंहिं हिकिड़ी क़ौम लाइ कोन लथो। अॻे जेके किताब हुआ, अॻे जेके पैगम्बर सगोरा आया, उहे मख़सूस क़ौमुनि जे लाइ ऐं मख़सूस इलाइक़नि जे लाइ। पर हीउ जेको कलाम पाक जेको आयो असांजो हुज़ूर साईं जे हिते जेको लथो, उहो सॼे आलम इंसान ते, माना उहो रुॻो मुस्लमाननि जे लाइ न, पर उहो सॼे इंसान ज़ात ते लथो। हाणे जेको इंसान ज़ात जे लाइ जेको लथो आहे, त हाणे पाण कोशिशि कंदासीं जी रमज़ान जे महीने में पाण उहो कलाम पाक पढ़ूं, पर उनखे पंहिंजी ॿोली में पढ़ूं। छो त पाण खे सिंधी ॿोली अचे थी, जेका पंहिंजी ॿोली आहे जेका सम्झी सघूं था, ॿिए खे सम्झाए बि सघूं था। अरबी में लिखियलु आहे, अंग्रेज़ी में बि लिखियलु आहे। तव्हांखे ख़बर आहे मौली अहमद मौला सिंधी में मंज़ूम तर्जुमो कयो कलाम पाक। ऐं लाल जो सिंध जो तमामु वॾो जेको आहे सुहिणो शाइर, ग़ज़ल जो सुहिणो शाइर रहियो आहे, पर हुनजो वॾो जेको नालो जेको हुन माण्हू जो आहे उहो इन जे करे आहे जो हुन कलाम पाक खे हुन सिंधी में पर मंज़ूम सिंधी में तर्जुमो कयो, जेको सऊदी अरब में हींअर छपियो आहे ॾाढे सुहिणे जेको पने सां। जो पाण कोशिशि कंदासीं त अॼु पाण कलाम पाक जो कुझु आयतूं पढ़ूं ऐं पोइ उन सां ॾिसूं था त लतीफ़ साईं जीअं चवंदा वाह लतीफ़ साईं जो जेको सॼो रिसालो आहे उहो बि क़ुर जो आयतूं आहिनि। तो जे बैत माया से आयतूं आहिनि, नियो मुन लाइन पिरिया सले पार। इहे चवंदा त रहिया आहियूं, पर उहो साबित कीअं थिए? आउं बि चवां पियो, तव्हीं बि चओ पिया, सभई माण्हू चवनि पिया, भई चऊं त पिया इहा हिकिड़ी पाण दावा था कनि, पर दावा खे दलील त खपे न, साबिती त खपे न। साबिती न हूंदी त माण्हू कीअं मञींदो बाबा हीअ वाक़ई तव्हां क़ुर जी ॻाल्हि था कयो।
जो पाण हींअर जो ॻाल्हि थो घणियूं न थोरियूं थोरियूं आहे छो क़ुर त आहे बहर आहे उहो त को खुटण जो आहे कोन जेकर सॼो पाण जे करे हिकिड़ी राति में पढ़ी वञूं ऐं सम्झूं कुझु बि न त इहो हक़ु अदा न थींदो छो जो क़ुर जो हक़ु तॾहिं अदा थींदो जॾहिं असीं उनखे सम्झूं उनजी हिकिड़ी आयत पढ़ूं उहा सम्झूं ऐं पोइ उहा वरी पंहिंजे बचनि खे ॿुधायूं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायूं जेके वास्ते वारा माण्हू उनखे ॿुधायूं छो सम्झंदासीं ॻाल्हि लॻे थी दिलि सां त ॿुधाईंदासीं न पर अगरि पाण सम्झंदासीं ई कोन त ॿियनि खे छा ॿुधाईंदासीं पाण ऐं कलाम पाक जी आयत आहे जंहिंमें ख़ुदा फरमाए थो जेके माण्हू अलाह जे हुकमनि मुताबिक़ पंहिंजा मामला नथा निभे माण्हू छा था कनि उन ते पाण कोन था ॻाल्हाइनि उहो पाण खे सॼी ख़बर आहे माण्हुनि खे ख़बर आहे पर हीउ ॾिसो नी ख़ुदा फरमाए थो पाण क़ुर ख़ुदा फरमाए थो त जेके माण्हू अलाह जे हुकमनि ते क़ुर सॼे में ख़ुदा जा हुकुम हिदायतूं आहिनि हुनमें उसूल आहिनि क़ाइदा आहिनि कानून आहिनि जेके माण्हू अलाह जे हुकमनि ते पंहिंजा मामला माण्हू जा ज़िंदगी जा मामला आहिनि घर जा मामला आहिनि ऑफिस जा मामला आहिनि ॿी दुनिया जा मामला आहिनि माना सभिनी मामलनि जे लाइ क़ुर जा कानून जंहिंजे करे क़ुर फरमाए थो ख़ुदा फरमाए थो जेके माण्हू अलाह जे हुकमनि जे मुताबिक़ पंहिंजे ज़िंदगी जा मामला नथा निबेरीनि उहे काफ़र उहे फासिक आहिनि टे आयतूं माना उहे काफ़र आहिनि उहे फासिक आहिनि ऐं उहे ज़ालिम हा माना हीअ ॻाल्हि त जॾहिं सोचूं था त माण्हू त सोचे थो त असां त इन ते कॾहिं सोचियो ई कोन्हे को असांजे घर जा मामला उहे जेके बि क़ुर जे कानून तहत असांखे तय करणा आहिनि शादी कीअं कजे मिटी माइटी कीअं कजे दोस्तूं कीअं रखिजनि कारोबार कीअं कजे कारोबार कीअं कजे हाणे असीं सम्झूं था इहे ॻाल्हियूं क़ुर में हूंदियूं कोन क़ुर में हूंदियूं आसमान जूं ॻाल्हियूं पर जॾहिं क़ुर खे पढ़ूं था त ॾिसूं था ॻाल्हियूं त उहे आहिनि जेके असांजी ज़िंदगी सां वास्तो आहे जिन ॻाल्हियुनि जो हाणे इहा साॻी ॻाल्हि लतीफ़ साईं कीअं थो करे लतीफ़ साईं फरमाए थो त सभई सुभाणे जे कर हवाले कमु माना जेके बि तव्हां कमु करियो था उहो क़ुर जे हवाले सां करियो क़ुर ॾांहुं वञो कहिड़ो मसइलो तव्हांजो अॾु अची थो वञे त तव्हां क़ुर खणो या जंहिंखे अचे थो आलिम आहे उस्ताद आहे उनखे पुछो त भाई हीअ मिटी माइटी करणी आहे ऐं हीअ कारोबार करिणो आहे हीअ हमरा खे शइ विकिणूं था पोइ छा करियूं उहो ॿुधाईंदो न कलाम पाक में लिखियलु आहे ख़ुदा फरमाए थो त जॾहिं बि को कारोबार करियो को धंधोधारी करियो त लिखी वठो इहा ॻाल्हि क़ुर में लिखी पई आहे त जॾहिं बि को कारोबार करियो को वापारु करियो या सौदो करियो जीअं पाण में अदा में मूं तोखे ॾिनी पर तो मूंखे ॾिनो छा भई हा मूंखे लिखी ॾे त भई में जो ॻाल्हि हेतिरे में ख़रीद कई ऐं सुभाणे इहा परीहं या ॿिए साल तोखे आऊं या रोकड़ तोखे ॾींदुसि हुनजा पर ईअं आऊं ॾेई छॾियां सुभाणे फिरी वञा छा कर त ख़ुदा चवे थो त लिखी वठो जेकॾहिं तव्हां सौदो कयो आहे त लिखी वठो पर जेकॾहिं तव्हां लिखी नथा सघो फर्ज़ु कयो उन ज़माने में कलमूं कोन हूंदा हुआ कागज़ कोन हूंदा पोइ छा कंदा हुआ सॻु ॾे माना अहिड़ी का शइ ॾे उनमें को किताबु ॾिबो हो या ज़ेवर ॾिबो हो या ॻह ॾिबो हो जीअं पाण चवंदा हुआ कान का शइ रखी वञ पोइ ॻह ॾे पोइ भला कान का शइ ॾियो ज़रूरु जीअं सुभाणे उहो माण्हू ईअं न चवे थो मूं त तोखे काई निशानी ई कान ॾिनी को शायदि ई को माण्हू कोन कयो अदा हीउ चाकू तो ॾिनो हीउ तुंहिंजो आहे जेको तुंहिंजो चाकू आहे त पोइ माना तो ॾिनो त तूं कीअं हींअर फिरी थो वञे माना अहिड़ियूं नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं कलाम पाक में लिखियलु आहे छो पाण जॾहिं ओॾा रिफर करियूं न पाण कॾहिं ख़ुदा खां पुछो ई कोन्हे हिकिड़ो कॾहिं क़ुर खयो आहे न को पुछियो आहे अदा ठीकु आहे त ॾेई छॾियोसीं अचमाद वारो माण्हू आहे दोस्त आहे यार पर दोस्त आहे यार पर सुभाणे फिरी वेंदो तूं छा कंदे चवंदा मूं ॾिनो अलाए कंहिंखे ॾिनी मूंखे हर मूं ते बदिलाए बीठो आहे पर जेका लिखत हूंदी तूं फिरंदो कोन फिरंदो त माण्हू कोर्ट में चढ़ी वेंदो भाई ॾिस हीअ मूंखे पाण लिखी ॾिनो आहे सही हुनजी आहे हाणे फिरियो थो वञे हुनमें माना लतीफ़ सां इहा ॻाल्हि थो करे त सभई सुभाणे जे कर हवाले
थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम, माना तव्हां तहक़ीक़ करे पोइ जॾहिं तस्लीम कंदव, मञींदो कंहिंखे बि, कंहिं क्या बि शइ हुजे, का बि ॻाल्हि, ईमान हुजे, का ॻाल्हि हुजे, त पहिरीं वेठी करे ऐं हीअ दवा खणी आयो आहे या तव्हां दवा खाओ तव्हांजी सिहत ठीकु थी वेंदी। अब दवा त तूं खणी आयो, पर हाणे दवा अलाए ज़हर आहे, अलाए अमृत आहे, असांखे कहिड़ी ख़बर। तंहिं करे तहक़ीक़ कबी, तूं ॿुधाए थो छा छा विधो आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं विधियूं आहिनि। जेकॾहिं आहे के चङी शइ त वठो, त हरू भरू जेको आहे जो पैसा छो फिटनि। माना थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम, माना जेका तव्हां तहक़ीक़ करे उन खां पोइ तव्हां जेका तस्लीम कंदो त पोइ तव्हांखे ॾुख बि कोन थींदो, पोइ तव्हांखे गम बि कोन थींदो, पोइ तव्हांखे वहम बि कोन थींदो। चई कादिर साण करम, कादिर साण करम हासिल करे हाजतो, माना ख़ुदा तुंहिंजी हाज पूरी कंदो, पर उनजो हिकिड़ो कानून ठाहियो आहे त जेका बि तव्हीं ॻाल्हि करियो था, जेको बि तव्हीं कमकार करियो था, उनजी पहिरीं तस्दीक करियो। बाबा नौकिरी ते बीहां थो या मज़दूरी ते बीहां थो, हीउ माण्हू सुभाणे ठग त कोन्हे को, जेके ठग हूंदो सुभाणे मुंहिंजा नौकर खाई वेंदो, हलियो मुंहिंजा गुज़ार जेको आहे मुंहिंजो कीअं थींदो। तंहिंजे करे पुछा ॻाछा कबी, तहक़ीक़ कबी, कॉन्ट्रेक्ट कबो, उन खां पोइ जेको आहे सो माण्हू इहा ॻाल्हि जेको आहे सो कंदो, उन ते अमल कंदो। ऐं पाण इहे अहिड़ियूं ॿियूं तमामु घणियूं ॻाल्हियूं जिन जो असांजे ज़िंदगी सां वास्तो आहे, असांजे ज़िंदगी जे कारोबार सां वास्तो आहे, उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं पर उन लाइ ज़रूरी आहे कि जेको पाण यूट्यूब चैनल जेको ठाहियो आहे, या सॼी इंटरनेशनल उतार, माना दुनिया सभई माण्हू अची सघनि था, पाण सभिनी माण्हुनि सां जेको आहे वेही ॻाल्हाए सघूं था। उन यूट्यूब चैनल ते अचनि ऐं उनखे सब्सक्राइब कनि, ऐं पंहिंजे ॿियनि यारनि दोस्तनि खे उन्हनि खे ॿुधाइनि, बाबा हीउ चाचा हीउ चैनल खोलियो आहे तव्हांजे लाइ, हुनमें शायरा बैतूं ॿुधाए थो, हुनमें क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, ख़ुदा जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, ज़माने जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो। उहो अचो, जीअं हिते तव्हीं आया आहियो महफ़िल में 4 दोस्त, हिते बि अचनि, हिते न आया त असीं वरी जेको आहे हिन चैनल ते वेही वरी उन्हनि यारनि खे ॿुधाईंदासीं। बाबा तव्हीं न आया, पर असां तव्हांखे पैगाम पहुचाए ॾिनो आहे, महिरबानी। वरी जेको आहे पाण ॿिए कंहिं मौज़ू में छो थी ॻाल्हियूं थोरियूं थोरियूं कंदासीं त हज़म बि करे सघंदासीं ऐं सम्झी बि सघंदासीं, अमल बि करे सघंदासीं। पर जेकॾहिं तमामु घणियूं ॻाल्हियूं करे वञूं ऐं पोइ सम्झ में का बि ॻाल्हि न अचे ऐं उते पोइ अमल कीअं थींदो। तंहिं करे तव्हांजी महिरबानी जो तव्हां लतीफ़ साईं जे मजलिस में आया, ऐं पाण वरी कंहिं मौज़ू सां, क़ुर आहे भरियो पियो आहे, ऐं ॿियूं ॾिसूं त ख़ुदा जेको आहे असांजे ज़िंदगीअ जे बारे में, ज़िंदगी जे सुख ऐं सलामती जे बारे में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, ऐं उहो वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं। फ़िलहालु मोकिलायूं था, वरी जेको आहे पाण ॿिए मौज़ू सां गॾु।